इलेक्शन में असांजा टे मौलवी आ घणा मौलवी आहे टे मौलवी होॾो 300 मिर्ज़ा नासिर जॾहिं असेंबली में आयो कादियानी वॾो पटको हुजेसि अछी ॾाढ़ी दुन ताईं वीडियो हथ शुरू में करण खां पहिरीं तस्बीह जेकॾहिं हथ तव्हां में असांजी आसो टोच न ॿुधंदो ऑफिशियल अछो नुमाइंदो जुबो पातल पंहिंजो हुजे चैनल सब्सक्राइब करे असेंबली में बेल जॾहिं आइकन आयो दबाए जीअं असांजी हर नई अब्दुल वीडियो हफीज़ नोटिफिकेशन पीरज़ादो तव्हां तक वज़ीर पहुंची सघे। कानून हो मुफ्ती साहब खे चई त हिन खे त काफ़िर जो ही काफ़िर त पाकिस्तान में मुसलमान के उन वक्त में मुफ्ती साहब रब को दुआ घुरी जी नबी से मैदान बदर में रब को दुआ घुरी या अल्लाह मुझा 313 मदरसे जा तालिब ही पंध आया आहिनि उठन ते आया आहिनि हिननि जे हथनि में खजिन जूं छड़ियूं हुननि जे हथनि में तलवारूं ही बुखायल हुननि जी लाइ उठ पिया ज़िबे थियनि या अल्लाह अॼु जेकर मुंहिंजे 313 मदरसे जे तालिबनि जी तो मदद न कई त क़यामत ताईं न ज़मीन ते तुंहिंजे नाले वठण वारो न हूंदी। मुफ्ती साहब भी इहा ई दुआ घुरी या अल्लाह असां टे मौलवी तॾे ते पढ़ाइण वारा न माल न मिल्कियत न दुनिया न दौलत न हथियार न ताक़त होॾो 300 मेंबर माल उन्हनि वटि दुनिया उन्हनि वटि बंगला उन्हनि वटि हा हथियार उन्हनि वटि कुवत उन्हनि वटि या अल्लाह अॼु जेकर असां टिनि मौलवियुनि जी तो मदद न कई त क़यामत ताईं न ज़मीन ते हा मोहम्मद मुस्तफ़ा जा गुलाम तोखे ॾिसण में न ईंदा। ही पाकिस्तान कादियानिन जो स्टेट बणिजी वेंदो कादियानिन जो मरकज़ बणिजी वेंदो। अल्लाह ताला मुफ्ती साहब जी दुआ के कबूल कयो। जॾहिं असेंबली में आया मुनाज़रो शुरू थियो दलाइल शुरू थिया कादियानिन जो कुफ्र पधरो थियो मिंबर असेंबली जा जेके मिंबर हुआ उन्हनि जे दिमाग़ जा पर्दा खुली पिया। सदर ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब कादियानिन जे कुफ्र ते दस्तखत कई त कादियानी काफ़िर आहे त उन वक्त में अब्दुल हफीज़ पीरज़ादे मुफ्ती साहब जे पेशानी के चुमी ॾेई करे चयो कुरागा मौलवी मुबारक हुजई जो तुझी हिम्मत ऐं जुर्रत सां 18 करोड़ मुसलमाननि जो ईमान बचो। नारे तकबीर शाने मुस्तफा नारे तकबीर। तव्हां असांजा ईमान जा पहरेदार ये मौलवी अथव तव्हां त रुगो केटीए नहीं कावश पढ़ी केटीए ॾिसी करे आलमनि ते एतिराज़ कयो तव्हांखे छा ख़बर त उलमा छा पिया दीनारनि जे ॻोठ जे जलसे में हक़ चवण सवलो आहे मस्जिद में हक़ चवण सवलो आहे असेंबली में जिथे सॼी दुनिया जा बदमाश लुटेरा वेठा आहिनि उन्हनि खे हक़ जी ॻाल्हि चवण इहो वॾो जिहाद अथव ऐं इहो जिहाद आलम पिया कनि। तव्हांजो जनरल राहील शरीफ़ जनरल असेंबली में आयो न नवाज़ शरीफ़ खे ताक़त हुई ॻाल्हाइण न तव्हांजे ज़रदारी खे ॻाल्हाइण जी ताक़त हुई न तव्हांजे असफंद यार खे ॻाल्हाइण जी ताक़त हुई। इहो आलमनि जो अॻवान शेर जंहिंखे ईमानी कुवत हुई। राहील साहब जे अखियुनि में अखियूं मिलाए करे चई तुंहिंजो 8 ॾींहं अमेरिका जे दौरे ते वे ऐं तोखे तमगा मिलिया इनाम मिलिया तो कहिड़ो किरदारु अदा कयो आहे जो तोखे तमगा ॾिना।